नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त म्यूनसिपल कमेटी घोटकी जे 300 खां मथे मुलाज़मन जूं 16 महीने खां पगारूं न थियण खिलाफ ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल। म्यूनसिपल कमेटी घोटकी जे मुलाज़मन मुख्तियार टिगड़, सफदर हिदायतुल्लाह अबड़ो, करीम पठान अहमद ऐं ॿियनि मुलाज़मन पीपल चौक ते अलामती बुख हड़ताल कैंप क़ाइम करे एहतजाज कंदे चयो त 16 महीने खां असां जूं पगारूं जारी न कयूं आहिनि। पगारूं न थियण सबबि असांजे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल है। पीपी जे सूबाई वज़ीर जाम इकरामुल्लाह धारे जो MNA मोहम्मद बख्श खान मेहर वटि पाक किताब खणी वियासीं, तंहिं हूंदे बि असां सां इंसाफ़ न थियो। पीपी हुकूमत में रोज़गार मिलियो, पीपी हुकूमत में ही असां जूं पगारूं बंदि कयूं वियूं आहिनि। असां सां MNA मोहम्मद बख्श खान मेहर गुज़िरियल ईद ते असांखे पगारूं ॾियण जो वाइदो कयो, पर ॿी ईद बि गुज़री वई, असांखे पगारूं न मिलियूं आहिनि। हिननि घुर कई त म्यूनसिपल मुलाज़मन जूं बंदि पियल पगारूं जारी करे फाका कशी खां बचायो वञे। ॿी सूरत में असांजी एहतजाजी अलामती बुख हड़ताल जारी रहंदी। इन मौके ते सियासी समाजी अगवान सोशल वर्कर मोहम्मद आज़िम चाचड़, मुजाहिद सखी जान चाचड़, रशीद सिंधी एहतजाजी कैंप ते पंहिंजे मुलाजमन सां इज़हार यकजहती कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।